एक ॿी अहम ख़बर अवां खे ॾींदा हलूं। लखी गुलाम शाह मां ॻोठ लाल चाचड़ वटि अज़ीम शाख में वींझण दौरान 5 औरतूं ॿुॾी वयूं। 4 औरतुनि खे बचायो वियो, जॾहिं त मुस्मात सीमा चाचड़ जो लाश कढियो वियो आहे। लखी गुलाम शाह में ही वाक़ियो पेश आयो आहे। ॻोठ लाल चाचड़ वटि अज़ीम शाख में वींझण दौरान 5 औरतूं ॿुॾी वयूं। 4 औरतुनि खे बचायो वियो आहे, जॾहिं त हिकु औरत मुस्मात सीमा चाचड़ जो लाश कढियो वियो आहे। इन जा अपडेट्स वठंदासीं लखी गुलाम शाह मां हिदायतुल्लाह महर खां। हिदायतुल्लाह आगाह कजो, कीअं वाक़ियो पेश आयो? लखी गुलाम शाह जे ॻोठ लाल खान चाचड़ में अज़ीम शाख में चाचड़ बिरादरी जूं हिक ई घर जूं 5 औरतूं वींझण दौरान ॿुॾी वयूं आहिनि, जंहिं दौरान हिकु औरत मुस्मात सीमा ज़ाल पठान चाचड़ मौक़े ते ई ॿुॾी फोत थी वई, जॾहिं त 4 औरतुनि खे बेहोश वारी हालत में पाणीअ मां ॿाहिरि कढी मुक़ामी अस्पताल में पहुचायो वियो, जॾहिं त फोत थियल औरतुनि जो लाश घर पहुचण ते वारसनि में कोलाहल मची वियो। ॿुधाए पियो वञे त ॻोठ में 5 औरतूं सारनि जो रोंबो करण बैदि गर्मीअ विचां अज़ीम शाख में वेंझी रहियूं हुयूं त मुस्मात सीमा चाचड़ ॿुॾी फोत थी वई। जी ठीकु आहे।